अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 अक्टूबर अरबा जो ॾींहुं ऐं ॾींहुं त शुरू थी चुको आहे फजर जी अज़ान खां वठी। हिन महिल थिया आहिनि 11 ऐं मां पंहिंजे ब्लॉग जी शुरूआति कयां थी ऐं ॿाहिरि मौजूदु आहियां मां पंहिंजे प्लांट्स वटि। ऐं हिन महिल जेका आहे हवा सियारे जहिड़ी थी वई आहे, स्किन ड्राई थी वञे, चप बिल्कुलु फाटी था पवनि ऐं 2-3 ॾींहंनि खां मां वज़ू करे या विंझी क्रीम ज़रूरु हणां थी। मुंहिंजे ख़्याल में सभिनी जो इहो ई हाल हूंदो। अचानक सां मौसम चेंज थी वई आहे, मंझंदि जो ॾाढी गर्मी थी थिए, रातियूं एॾियूं थधियूं थी वञनि। सो बहरहाल इहो सिलसिलो त जारी आहे। ऐं हिते कुझु प्लांट्स वटि मूं कल्ह कमु कयो हो ऐं कुझु मूंखे अॼु बि करिणो आहे, उहो बि तव्हां सां शेयर कंदमि। ऐं कल्ह हिननि खे शाम जो पाणी बि न ॾिनो मां, छो त मां देरि ताईं राति ताईं सिलाई में लेस वग़ैरह टाकण में मसरूफ़ हुयमि, इन करे उहो कमु न थी सघियो। सो हिननि खे पाणी ॾियण खां पोइ हाणे वेंदासीं किचन में ऐं उते जी सूरत हाल उहा ई आहे जेका रोज़ु हूंदी आहे। पोइ बि ॾिसंदासीं त छा करिणो आहे अॼु मूंखे। ऐं ॿियो टारगेट आहे मुंहिंजो अॼु जो वरी सिलाई। किचन जी सूरत हाल उहा ई आहे जेका रोज़ानो हिन महिल हूंदी आहे। भाॼी वारे खां अॼु मां सिर्फ़ु पटाटा वरिता, छो त ॿी हुन वटि का बि सुठी भाॼी न हुई। ऐं उन खां अलावा खीर कढी वियो आहे, हिनजी बाहि बंदि था कयूं। हिते मूं रखिया आहिनि पटाटा बॉइल करण जे लाइ ऐं हीअ चणनि जी दाल पिसाई आहे, पालक कढी रखी आहे। मंझंदि जो मां पचाईंदमि पालक ऐं चणनि जी दाल ऐं पटाटनि जूं टिकियूं, उन सां गॾु चांवर। सो खीर खे ॾींदमि ॾियारी हाणे ऐं पटाटा बॉइल थींदा रहंदा। मां वेंदमि हाणे सिलाई करणु। काफ़ी देरि खां मां अची वई आहियां किचन में, पटाटा बॉइल थी विया, उहे छिलिया अथमि ऐं सिलाई करणी। असल में जेका कल्ह मां अधु शलवार सिबी उन ते कुझु कमु करिणो हो, सो उहो स्टार्ट कयो अथमि। ऐं जॾहिं पाईंदमि कंप्लीट थींदो पाईंदमि पोइ तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हिते मसालो ठाहियो आहे पालक ऐं दाल जे लाइ, ऐं चणनि जी दाल बि हिते बॉइल थी रही आहे, तक़रीबन थी वई आहे। सो इहो खाधो मुंहिंजो तयारु थींदो हाणे। ऐं तारीख़ मां थाल कढी रखियो तव्हां मथां 2.5 गिलास चांवर त खणी आ। टाइम था मंझंदि जा 2, मानी पची खाधी, सुराण बि अची वई आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह घर जो पकल सादो खाधो एॾो त मज़ेदार आहे। ऐं मां त एॾो शुक्र अदा कंदी आहियां अलाह साईं जो त हुन जेको आहे इहो खाधो, इहो रिस्क वठण जी, ख़रीद करण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं हुन पचाइण जो हुनुरु ॾिनो आहे ऐं वरी खाइण जी मोहलत बि ॾिनी आहे। वरी असां हुनखे हज़म बि करे था सघूं, उन मां असां का सिहत, का ताक़त, का एनर्जी हासिलु कयूं था। त कहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजो शुक्र अदा न कजे। शुक्र अदा कयूं त असां पूरा न पइजी सघूं। ऐं मथां वरी राति वारो कस्टर्ड पकल हो, उहो मज़ेदार थधो, हिन महिल ॾाढो वधीक मज़ो पियो ॾिए। सो निमाज़ अञा न पढ़ी आहे, हाणे वञी पढ़ंदमि निमाज़, उन खां पोइ रेस्ट करणु लाज़मी आहे। ऐं माशाल्लाह सां पोइ कंटिन्यू कंदमि कमु। जेका सिलाई मुंहिंजी अध में हुई, जेके शलवार जा पाछा थी ठाहियां उहे कंप्लीट कंदमि, कोशिशि कंदमि। हिकिड़ी ॿी वाइट सलवार सिबणी आहे ऐं मुंहिंजो मसइलो इहो आहे त अगरि वाइट रवा बि हुजनि न त मां ईअं न कंदी आहियां त साॻी वाइट सलवार, साॻो वाइट रओ, उन सां मां शर्ट्स चेंज कंदी रहां। मूंखे ईअं न वणंदो आहे। मुंहिंजे अगरि पिंक शर्ट सां वाइट रओ हूंदो त उनमें पिंक पटी लॻियल हूंदी ज़रूरु। हिकिड़ो रेड कलर जो वाइट रओ बार बार पातो अथमि, उहो मुंहिंजी रेड शर्ट सां आहे। अहिड़ी तरह शलवारूं बि जेके आहिनि, इलाही सारियूं मूं वटि वाइट सलवारूं हूंदियूं आहिनि। त मूंखे बसि पंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे, पंहिंजी पंहिंजी आदत आहे या शौक़ु आहे, जेको बि आहे। त मां इहे जुगाड़ में न पाईंदी आहियां अछा रवा ऐं अछियूं सलवारूं। मां पाईंदी आहियां कंप्लीट सूट ठाहे पाईंदी आहियां उनखे बि। ऐं जीअं जीअं व्लॉग्स ठहंदा रहनि था, जीअं जीअं सिलाई कंदी रहंदमि, त ईअं ईअं मां तव्हां सां कुझु आइडियाज़ बि सिलाई जा बि शेयर कंदी रहंदमि। त जिन खे सिलाई जो शौक़ु आहे त उन्हनि खे कुझु टिप्स हितां ज़रूरु मिलंदियूं रहंदियूं। सो हीअ बि जेका मां सलवार ठाहियां थी, इन ग्रीन ऐं ब्लू जेका प्रिंटेड शर्ट कल्ह ठाही, लेस बि हणी रखी, रहे जी ओटी वराए रखी, उनजे लाइ सलवार ठाही। सिंपल आहे, कुझु बि हुन में ख़ासि न आहे, पर जॾहिं उहो कंप्लीट सूट ठही वेंदो ऐं पाइबो त मुंहिंजे हिसाब में मुंहिंजे लाइ ॾाढो ख़ासि आहे। सो अहिड़ा कम मुंहिंजा थींदा रहंदा जिन मां तव्हांखे बि आइडियाज़ मिली सघनि था। सो वञा थी निमाज़ पढ़णु, उन खां पोइ कुझु देरि रेस्ट करे पोइ वरी तव्हां सां मिलां थी। शाम जा थिया आहिनि 6 ऐं अॼु जो तक़रीबन सॼो टाइम जेको आहे मूं पंहिंजी उन सलवार जे पाचनि ते लॻायो आहे। सुराण वेंदी आहे मथे वॉक करणु शाम जो, सो उहा वई त उनखे चवनि त वापसी ते मुंहिंजे लाइ हिकिड़ी रिली खणी अचे कबट मां। राति जो मूंखे सीउ पियो थिए अॼु चादर मां। ऐं ॿी ॻाल्हि त रिली इन लाइ कढ रहिया आहिनि त पई हुजे, अचानक सां सीउ लॻे अधु राति जो त छा कंदमि।
हीअ रिली मुंहिंजी पंहिंजी ठहियलु आहे ऐं मुंहिंजे घर जूं सभु रिलियूं मुंहिंजूं पंहिंजे हथ जूं ठहियलु आहिनि। हिकिड़ी बि रिली मुंहिंजी ॿाहिरां जी ठहियलु वरितलु न आहे। ऐं वरितियूं बि हुयमि कुझु त उहे बि ॾेई छॾियूं आहिनि। सो अॼुकल्ह ठाहिणु छॾे ॾिनियूं अथमि छो त मूं वटि ॾाढियूं सारियूं रिलियूं जमा थी वियूं आहिनि। धीअनि जूं पुटनि जूं सभिनी जूं ठाहियूं आहिनि। जेको इस्लामाबाद में पुटु रहे थो उन जे हिसे जूं उनखे ॾेई छॾियमि, उहो हुते पंहिंजो इस्तेमालु कनि था। सुगन जी शादी थी वई, उहा खणी वई। बाक़ी तारीख़ त घर में ई आहे ऐं सुराण जूं रिलियूं पयूं सभु संभालियल। सो अॼु मां जेको आहे कुझु ख़ासि शो न करे सघी आहियां छो जो पूरो टाइम हिकु हंधि वेही मां उहो कमु कंदी रही आहियां। इनशाला उहो कंप्लीट थींदो तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हिन महिल मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजे रिलियुनि जा ॿ चारि फ़ोटो आहिनि त बेशुमार, पर सभई तस्वीरूं शेयर करणु मुंहिंजे लाइ मुश्किल आहे। सो हीअ तव्हां ॾिसो, हीअ मां रेशमी कपिड़े मां ठाही हुई। पहिरियों शुरू में मां रेशमी रिलियूं ठाहींदी हुअसि। हीअ कॉटन जे कपिड़े मां असांजे बचियल कपिड़नि मां रिलियूं ठहियल आहिनि। ब्लैक एंड वाइट मुंहिंजी तमामु घणी पसंदीदा डिज़ाइन आहे। ब्लैक एंड वाइट में मूंखे सभु डिज़ाइनियूं वणंदियूं आहिनि। हीअ मुंहिंजी सभिनी खां मोस्ट फेवरेट आहे ऐं मां हिन डिज़ाइन में इलाही सारियूं रिलियूं ठाहियूं आहिनि। स्टार्स वारी हीअ बि रेशमी कपिड़े मां ठहियलु आहे। हिन जो कटिंग ऐं हिन जो ॻंढणु ॾुखियो आहे इलाही। हीअ बि इंग्लिश मैगज़ीन्स मां ॾिठल आहे। हिन जी बि कटिंग ऐं हिन जी जेका जॉइनिंग ॾुखी आहे। हीअ रिली बि ॾाढी कटिंग में ॾुखी आहे, सिबण में वरी बि आसान आहे। हीअ हिकिड़ी आम सिंपल रिली आहे, पर महिनत बहरहाल सभिनी ते लॻे थी। ऐं हीअ बि मूं इलाही सारियूं हिन डिज़ाइन जूं डिफरेंट कलर्स में रिलियूं ठाहियूं आहिनि, मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं पोइ अमां सिलाई पाण कंदी त उन कटिंग्स मां रिलियूं सिबाईंदी, अमां रिलियूं पाण न सिबंदी। त पोइ असां जॾहिं बि रिलियूं विछाइबियूं कढिबियूं मथां पाइबियूं त असां इहो ॾिसंदा हुआसीं त भेणूं ख़ासि करे त हीअ मुंहिंजा कपिड़ा, हीअ अमां जा कपिड़ा। त असांखे एॾो मज़ो ईंदो हो त अञा ताईं बि मां बि जीअं त सॼी उमिरि सिलाई पाण कई आहे पंहिंजी धीउनि जी, त टुकड़ा ॾाढा बचंदा हुआ। त उन्हनि मां जॾहिं बि असां रिली कढंदा आहियूं विछाईंदा आहियूं त पोइ असां बि अञा ताईं बि मुंहिंजूं धीअरूं बि असां ॾिसंदा आहियूं, अड़े हे बि कपिड़ा हूंदा, हे मां फलाणे हंधा वरितो, हे कंहिंजो हुयो, हे हिनजो हुयो। सो इहो हिकिड़ो ॾाढो दिलचस्प हिकिड़ो इंट्रस्टिंग कमु हूंदो आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां मां जिन जे घर में रिलियूं हूंदियूं तव्हां वटि ईअं ज़रूरु थींदो हूंदो। ख़ासि करे लेडीज़ जा कपिड़ा ऐं जेंट्स जा त घटि इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं जेंट्स जा जेके सॼा सूट हूंदा हुआ उहे रिलियुनि जे हेठि तह में इस्तेमालु थींदा हुआ। पर मूं पोइ इहो ट्रेंड बदिलायो, मां पोइ मैचिंग में कपिड़ो वठी ईंदी हुअमि हेठियों अस्तर जो, उन मां अस्तर ठाहींदी हुअसि। अचानक असांजो प्रोग्राम ठहियो आहे ॿाहिरि वञण जो। सो असां वञूं था मुंहिंजे चाचा जे घर। ऐं थोरी देरि पहिरियों जीअं मूं ॻाल्हि कई त अगरि तव्हां टच में रहंदव त तव्हांखे मुख़्तलिफ़ आइडियाज़ मिलंदा रहंदा सिलाई जे बारे में, ड्रेस डिज़ाइनिंग जे बारे में। त हीअ ॾिसो, हीअ मुंहिंजो सिंपल जेको आहे लॉन जो कमीस ऐं रओ आहे, 2 पीस सूट हुयो। ऐं मां इन जी ॿाहनि ते हीअ आर हई आहे ॿिन्ही, छो त जेके शेड्स हिन में आहिनि कपिड़नि में उन सां। ऐं वाइट शलवार ठाही अथमि चिकन जी, जंहिं ते मूं सॼी एम्ब्रॉयड्री कई आहे पाण रंगीन गुलनि सां, छो त हिन शर्ट में सॼा रंगीन गुल आहिनि। ऐं इन जे पाचनि ते हयां अथमि मोती। कीअं था लॻनि इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। त ईअं जेकॾहिं जिन खे सिलाई जो शौक़ु आहे उहे ज़रूरु मुंहिंजे हिननि वीडियोज़ मां व्लॉग्स मां कुझु न कुझु आइडियाज़ उन्हनि खे मिलंदा रहंदा। सो अॼु जो आइडिया इहो अथव। सो इहो हो मुंहिंजो अॼु जो व्लॉग। इन व्लॉग खे मां हिते ख़तमु थी कयां छो त असां ॿाहिरि था वञूं। ऐं जेकॾहिं चाचा जे घर में कंहिं बि का बि सीन को बि रिकॉर्डिंग थी त इनशाला मां सुभाणे वारे व्लॉग में ऐड कंदसि। ऐं तेसिताईं मोकिलायूं था। अल्लाह भाई।